ओम शांति। अॼु जी मुल्य तारीख़ आहे 26/1/2025। अॼु अव्यक्त बाप दादा जो रिवाइज़ कोर्स 15/12/2023। अॼु जो टॉपिक आहे प्रत्यक्षता जे लाइ साधारणता खे अलौकिकता में परिवर्तन करे दर्शनीय मूर्त ठहो। अॼु बाप दादा पंहिंजी चारों ओर जे भ्रमण ॿारनि जे मस्तक जे विच भाग्य जे 3 सितारा चमकंदे वे ॾिसनि पिया। केतिरा श्रेष्ठ भाग्य आहे ऐं केतिरो सहज प्राप्त भाग्य आहे। हिकु आहे अलौकिक श्रेष्ठ जन्म जो भाग्य, ॿियो आहे श्रेष्ठ संबंध जो भाग्य, टियों आहे सर्व प्राप्तियुनि जो भाग्य। जन्म, संबंध ऐं प्राप्तियूं। जन्म भी श्रेष्ठ, संबंध भी श्रेष्ठ, प्राप्तियूं भी सर्व। टई भाग्य जी चमकंदे हुए सितारनि खे ॾिसी बाप दादा भी हर्षित पिया थियनि। जन्म जो भाग्य ॾिठई बाबा स्वयं भाग्य विधाता बाप द्वारा तव्हां सभिनि जो जन्म थियो आहे। जॾहिं जन्मदाता ही भाग्य विधाता आहे त केतिरो अलौकिक ऐं श्रेष्ठ जन्म। बाबा चवनि था तव्हां सभिनि जो बि पंहिंजे हिन भाग्य जे जन्म जो नशो आहे ऐं ख़ुशी आहे न। साथ साथ संबंध भी विशेष, संबंध जी विशेषता ॾिसो। सॼे कल्प में अहिड़ो संबंध अन्य कहिड़ी भी आत्मा जो न आहे। तव्हां विशेष आत्माउनि जो ही हिकु द्वारा टई संबंध प्राप्त आहे। हिकु बाप, शिक्षक, सतगुरु। बाबा भी आहिनि, शिक्षक भी आहिनि, सतगुरु भी आहिनि। ईअं हिकु द्वारा टई संबंध सिवाइ ब्रह्मण आत्माउनि जे ॿियो कंहिंजा भी न आहिनि। अनुभव आहे न, बाप जे संबंध सां वरसो भी ॾियनि था, पालना भी ॾियनि था। वरसो भी ॾिसो केतिरो ऊचो ऐं अविनाशी आहे असांजो। दुनिया वारा चवंदा आहिनि असांजो पालनहार भॻवानु आहे, लेकिन तव्हां भॻवान जा ॿार निश्चय ऐं निश्चय सां चवंदा आहियो कि असांजो पालनहार स्वयं भॻवानु प्रैक्टिकल में आहिनि। ईअं पालना, परमात्मा पालना, परमात्मा पढ़ाई, परमात्म वरसो कंहिंखे प्राप्त आहे त हिकु ही बाप भी आहे, पालनहार भी आहे, शिक्षक भी आहे। हर आत्मा जे जीवन में विशेष टई संबंधी आवश्यक आहिनि, लेकिन टई संबंध अलॻि अलॻि हूंदा आहिनि। तव्हांजो हिक में टे संबंध आहिनि। पढ़ाई भी ॾिसो, टिनी कालनि जी पढ़ाई असांखे बाबा पढ़ाईंदा आहिनि। त्रिकालदर्शी ठहिण जी पढ़ाई, पढ़ाई खे सोर्स ऑफ इनकम चइबो आहे। पढ़ाई सां पद जी प्राप्ति थींदी आहे। सॼे विश्व में ॾिसो सभिनि खां ऊचे ते ऊचो पद थींदो आहे राजपद। डॉक्टर, इंजीनियर, वॾा वॾा साइंटिस्ट सभु राजपद जे अॻियां सर झुकाईंदा आहिनि। त तव्हांखे हिन पढ़ाई सां छा पद प्राप्त आहे? हाणे जा भी राजा आहियो, भविष्य जा भी राजा आहियो। हाणे स्वराज्य आहे न, राजयोगी स्वराज्य अधिकारी आहियो या भविष्य जो राज्य भाग्य। ऐं भविष्य जो राज्य भाग्य त अविनाशी आहे ई। हाणे जा छा असां स्वराज्य अधिकारी आहियूं। मन, बुद्धि, संस्कार, स्थूल कर्मेंद्रियनि ते राज्य करण वारा। भविष्य जो राज्य भाग्य त अविनाशी आहे ई। हिन खां वॾो पद ॿियो कंहिंजो हूंदो न आहे। शिक्षक द्वारा शिक्षा भी त्रिकालदर्शी जी ऐं पद भी दैवी राज्य पद है न। शिक्षक द्वारा शिक्षा भी असांजी त्रिकालदर्शी जी आहे ऐं पद भी दैवी राज्य पद आहे। अहिड़ो शिक्षक जो संबंध सिवाइ ब्रह्मण जीवन में ॿियो कंहिंजो आहे न थी सघंदो आहे। साथ में सतगुरु जो संबंध, सतगुरु द्वारा श्रीमत, जीअं श्रीमत जो गायन अॼु भी भक्तनि में भक्ति में थींदो आहे।
तव्हां निश्चय सां चईंदा आहिनि असांजो हर क़दम कंहिंजे आधार ते हलंदो आहे, श्रीमत जे आधार ते हर क़दम हलंदो आहे न। त चेक करो, हर क़दम श्रीमत ते हलंदो आहे। भाग्य त प्राप्त आहे, लेकिन भाग्य जी प्राप्ति जो जन्म में अनुभव आहे न, जीवन में अनुभव आहे। हर क़दम श्रीमत ते आहे। कॾहिं कॾहिं मनमत व परमत त न मिक्स थींदी आहे न, इन जी परख आहे। अगरि क़दम श्रीमत ते आहे त हर क़दम में पदमनि जी कमाई जमा जो अनुभव थींदो आहे। क़दम श्रीमत ते आहिनि त सहज सफलता आहे। साथ साथ सतगुरु द्वारा वरदाननि जी खान प्राप्त आहे। वरदान आहिनि हुननि जी पहचान, जिते वरदान हूंदो हुते महिनत न हूंदी, है न। त सतगुरु जे संबंध में श्रेष्ठ मत सदा वरदान जी प्राप्ति ऐं विशेषता सहज मार्ग जी। विशेषता छा आहे? सहज मार्ग जी। जॾहिं हिक में टे संबंध आहिनि त हिक खे यादि करणु सहज आहे न। टिन्हिनि खे अलॻि अलॻि यादि करण जी ज़रूरत न आहे। बाबा असांजो बाप बि आहिनि, असांखे पालना बि ॾींदा आहिनि, वरसो बि ॾींदा आहिनि, शिक्षा बि ॾींदा आहिनि। शिक्षा कहिड़ी ॾींदा आहिनि? त्रिकालदर्शी जी शिक्षा ॾींदा आहिनि। पद जी, शिक्षक जी शिक्षा बि त्रिकालदर्शी, पद बि देवी राज पद। असांजा बाबा सतगुरु बि आहिनि, वरदान ऐं श्रेष्ठ मत ॾींदा आहिनि। त बाबा चवनि था हिकु द्वारा सर्व प्राप्ति आहे न, हिक खे यादि करिणो पवंदो आहे न, अलॻि अलॻि यादि करण जी ज़रूरत न आहे। तव्हां सभु चईंदा आहियो हिकु बाबा ॿियो न कोई, इहे सहज आहे। छो जी हिक में विशेष संबंध अची वेंदो आहे त भाग्य जे सितारा त चमकनि था। छो जी बाप द्वारा त सर्व प्राप्तियूं आहिनि। टियों भाग्य जो सितारो सर्व प्राप्ति जो। हिकु त जनम जो सितारो बाबा चई, ॿियो संबंध, टई संबंध, हाणे प्राप्ति। सर्व प्राप्तियूं आहिनि। गायन आहे न, अप्राप्त न कोई वस्तु ब्रह्मणनि जे खज़ाने में, है न। गायन बि आहे। यादि करो पंहिंजे खज़ाननि खे। अहिड़ो खज़ानो उहा सर्व प्राप्ति ॿियो कोई द्वारा थी न सघंदी आहे। दिलि सां चओ मुंहिंजो बाबा ऐं खज़ानो हाज़िर थी वेंदो आहे। हिन करे श्रेष्ठ भाग्य सदा स्मृति में रहे, इन में नंबरवार आहिनि। हाणे बाप दादा ये ई चाहींदा आहिनि कि हर बार जॾहिं कोटनि में बि कोई आहे त सभु ॿार नंबरवार न, नंबर 1 हुजनि। त पाण खां पुछो नंबरवार में आहियूं या नंबर 1 थियण वारा आहियूं। त पंहिंजे पाण खां पुछो छा आहियो? टीचर्स नंबर 1 आहिनि या नंबरवार आहिनि? पांडव नंबर 1 आहियो न या नंबरवार आहियो? छा आहियो? जो सम्झंदा आहिनि असां नंबर 1 आहियूं ऐं सदा रहंदासीं, ईअं न अॼु नंबर 1 कल्ह नंबरवार में अची विया। त एतिरो निश्चय बुद्धि आहियो कि असां सदा जीअं बाप ब्रह्मा बाप नंबर 1 आहे, ईअं फॉलो ब्रह्मा बाप नंबर 1। ॿियो रहंदा उहो हथ उठायो, ईअं ई न हथ उठाए वठो, सोचे सम्झी करे हथ उठायो। लंबो हथ उठायो। अधु उठाईंदा आहिनि त अधु आयो। हथ त ॾाढनि उठायो आहे। ॾिसो दादी ॾिठई। हाणे इन्हनि सां नंबर 1 वारनि सां हिसाबु वठिणो आहे। जनक दादी हिसाबु वठंदा न। डबल फॉर्नस हथ उठायो नंबर 1 आयो। बाप दादा जी त हथ उठाए करे दिलि ख़ुशि करे छॾी, मुबारक आयो, सुठो आहे। हथ उठायो, इन जो मतिलबु आहे कि तव्हां पंहिंजे में हिमत आहे, ऐं हिमत आहे त बाप दादा बि मददगार आहे। लेकिन हाणे बाप दादा छा चईंदा आहिनि? नंबर 1 आयो, इहे त ख़ुशी जी ॻाल्हि आहे, लेकिन ॿुधायूं छा आहे?
या लेकिन आए ही न। बाप दादा वटि लेकिन आए। बाप दादा ॾिठईं कि मन में समायल उहो त आहे, लेकिन मन ताईं आहे, चहिरे ऐं चलन ताईं इमर्ज न आहे। हाणे बाप दादा नंबर 1 जी स्टेज चलन ऐं चहिरे ते ॾिसणु चाहींदा आहिनि। हाणे समय अनुभव अनुसार नंबर 1 चइण वारनि खे हर चलन में दर्शनीय मुहूर्त ॾेखारे में ॾियणो खपे। तव्हांजो चहिरो ॿुधाए कि इहो दर्शनीय मुहूर्त आहे। तव्हांजे जड़ चित्र अंतिम जन्म ताईं बि, अंतिम समय ताईं बि दर्शनीय मुहूर्त अनुभव थींदा आहिनि। त चैतन्य में बि जीअं ब्रह्मा बाप खे ॾिठो साकार स्वरूप में फ़रिश्ता त पोइ ठहियो, लेकिन साकार स्वरूप में हूंदे हुए बि तव्हां सभिनि खे छा ॾेखारे में ॾींदा हुया? साधारण ॾेखारे में ॾींदा हुया। अंतिम 84वो जन्म, पुराणो जन्म, 60 वर्ष खां जी आयु पोइ बि आदि खां अंत ताईं दर्शनीय मुहूर्त अनुभव कई न, साकार रूप में कई। ईअं जे नंबर 1 में हथ उठायो, टीवी में कढो। बाप दादा उन्हनि जो फाइल ॾिसंदा। फाइल त आहे न बाप दादा वटि। त हाणे खां पंहिंजी चलन सां अनुभव थिए। कर्म साधारण हुजे, चाहे कोई बि कमु कंदा हुजो, बिज़नेस, डॉक्टरी, वकालत, जो कुझु बि कंदा हुजो, जंहिं स्थान ते आहियो, तव्हां संबंध संपर्क में ईंदा आहियो, उहो तव्हांजी चलन सां ईअं महसूसु करनि कि न्यारो अलौकिक आहे या साधारण सम्झंदा आहिनि कि ईअं त लौकिक में बि हूंदा आहिनि न, कम जी विशेषता न, लेकिन प्रैक्टिकल लाइफ जी विशेषता ॾाढी हूंदी आहे। ॾाढो सुठो बिज़नेस आहे, सुठो वकालत कंदा आहिनि, ॾाढो सुठो डॉक्टर, इहे त ॾाढा आहिनि। हिकु बुक कढो जंहिंमें विशेष आत्माउनि जो नाम हुजे, कढंदा आहिनि, केतिरनि जो नाम ईंदो आहे, ॾाढा हूंदा आहिनि। इन में इहा विशेषता आहे, इहे हिन विशेषता में, हिन में इहा विशेषता आहे। नाम त अची वेंदो त जंहिं बि हथु उठाइणो त सभिनि खे खपे, लेकिन जीअं उठाइणो ई आहे। त पंहिंजी चलन में चेंज ॾिसो, प्रैक्टिकल पंहिंजी चलन में चेंज ॾिसो। हाणे इहा आवाज़ न निकितो आहे, चाहे इंडस्ट्री, चाहे काथे बि कमु कंदा आहियो। हिकु आत्मा चए कि साधारण कर्म कंदे बि दर्शनीय मुहूर्त आहे। ईअं बाबा वटि नाम अचणु खपनि। ॿाहिरि लौकिक कार्य कंदे हुए बि दर्शनीय मुहूर्त आहे। इहो थी सघंदो आहे न, थी सघंदो आहे। अॻियां वारा चओ थी सघंदो आहे। हाणे रिज़ल्ट में कमु ॿुधाए में ॾींदो आहे। साधारणता ज़्यादा ॾेखारे में ॾींदी आहे। हा, जॾहिं कोई विशेष कार्य कंदा आहिनि, विशेष अटेंशन रखंदा आहियो, तॾहिं त ठीकु ॾेखारे में ॾींदा आहिनि। लेकिन असांजो बाप सां प्यारु आहे, बाप सां प्यारु आहे न, केतिरी परसेंटेज आहे? टीचर्स हथु उठायो। इहे त ॾाढा टीचर्स आयूं आहिनि। हा, थी सघंदो आहे न, केतिरी टीचर्स आहिनि कि कॾहिं साधारण कॾहिं विशेष शब्द बि जो निकिरे न, कोई बि कार्य कंदे भाषा बि अलौकिक खपे, साधारण न। हाणे बाप दादा जी सभी ॿारनि में इहा श्रेष्ठ आशा आहे। पोइ बाप जी प्रत्यक्षता थींदी। तव्हांजो कर्म, चलन, चहिरो स्वतः ई सिद्ध कंदो, भाषण सां न सिद्ध थींदो। भाषण त हिकु तीर लॻाइणो आहे, लेकिन प्रत्यक्षता थींदी। इन्हनि खे ठाहिण वारो केरु? ख़ुदि ढूंढंदा, ख़ुदि पुछंदा, तव्हांखे अहिड़ो ठाहिण वारो केरु? रचता खे प्रत्यक्ष कंदी त हिन वर्ष छा कंदव? दादी त चई गांव जी सेवा करणी आहे, उहा भले करणी आहे, लेकिन बाप दादा हाणे इहे परिवर्तन ॾिसणु चाहींदा आहिनि। हिकु साल में संभव आहे, हिकु साल में। ॿिए वारी जॾहिं सीज़न शुरू थींदी त कॉन्ट्रास्ट ॾेखारे में ॾे, सभु सेंटर्स सां आवाज़ अचे कि महान परिवर्तन। पोइ गीत ॻाईंदा, परिवर्तन। साधारण बोल अञा
तव्हांजे भाग्य जे अॻियां सुठो न लॻंदो आहे। कारण आहे मां, इहा मांपन, मां जो सोचियो, मां जो कयो, मां जो कंदी आहियां, उहो ठीकु आहे। इहे मांपन जे कारण अभिमान अची वेंदो आहे, क्रोध बि ईंदो आहे, ॿई पंहिंजो कमु करे वठंदा आहिनि। बाप जो प्रसाद आहे, मां किथां खां आयो, इहे त बाबा जो प्रसाद आहे न। प्रसाद खे कोई मांपन में लाहींदो आहे छा? अगरि बुद्धि में आहे, कोई हुनर बि आहे, कोई विशेषता बि आहे। बाप दादा विशेषता खे, बुद्धि खे आफ़रीन ॾींदा आहिनि, लेकिन मां न लाहियो। ये मापन खे समाप्त करो। ये सूक्ष्म मापन आहे। अलौकिक जीवन में ये मापन दर्शनीय मूर्त न ठाहे ॾींदो आहे। त दादियूं छा सम्झंदा आहियो? परिवर्तन थी सघंदो आहे न। टई पांडव ॿुधायो, विशेष आहियो न, टई ॿुधायो, थी सघंदो आहे, थी सघंदो आहे, थी सघंदो आहे। अच्छा, हाणे इन्हनि जे कमांडर ठहिणो आहे, ॻाल्हि में कमांडर न ठहिणो आहे, परिवर्तन में कमांडर ठहिणो आहे। मधुबन वारा ठहींदा, मधुबन वारा हथ उठायो। अच्छा ठहींदा, बॉम्बे वारा हथ उठायो। योगिनी बि वेठी आहे, योगिनी बहन पार्ला जी बॉम्बे वारा ठहींदा, अगरि ठहींदा त हथ उठायो। अच्छा, दिल्ली वारा हथ उठायो। त दिल्ली वारा कंदा, टीचर्स ॿुधायो। ॾिसणो, हर मास बाप दादा रिपोर्ट वठंदा, हिम्मत आहे न, मुबारक हुजे। अच्छा, इंदौर वारा हथ उठायो। इंदौर जी टीचर्स हथ उठायो। त टीचर्स कंदियूं, इंदौर कंदो, हथ हिलायो। सॼा हथ नथा हिलाइनि, कंदा कराईंदा। दादियूं ॾिसणो आहे, ॾिसो था न टीवी में। गुजरात हथ उठायो। गुजरात कंदा, हथ हिलाइण त सहज आहे, हाणे मन जो हिलाइणो आहे। छो? तव्हांखे तरस न ईंदो आहे एतिरो दुख ॾिसी करे? हाणे परिवर्तन थिए त सुठो आहे न। त हाणे प्रतीक्षा जो प्लान आहे, प्रैक्टिकल जीवन, है न। त हाणे प्रतीक्षा कीअं थींदी? प्रैक्टिकल जीवन ॾिसी करे। बाबा सभी ॿारनि सां, अलॻि अलॻि ॿारनि जोन सां हथ उठाई। मन जो हिलाइणो कि जॾहिं असां परिवर्तन थींदासीं तॾहिं त जग परिवर्तन थींदो। त बाबा चवनि था, तरस न ईंदो आहे। बाक़ी प्रोग्राम कंदा आहे, इहे त बिज़ी रहण लाइ सुठो आहे, लेकिन प्रतीक्षा थींदी तव्हांजे चलन ऐं चहिरे सां। ॿियो बि कोई जोन रहिजी वियो? यूपी वारा थोरा आहिनि। अच्छा, यूपी कंदो, महाराष्ट्र वारा हथ उठायो, लंबो हथ उठायो। अच्छा, महाराष्ट्र कंदो। राजस्थान टीचर्स हथ उठायो। कर्नाटका उठायो। अच्छा, कर्नाटका कंदो। आंध्रा हथ उठायो। चलो, ये चिट चैट कई। डबल विदेशी हथ उठायो। जयंती काथे आहे? कंदा, डबल विदेशी। हाणे ॾिसो सभा जे विच में काथे आहिनि। सभिनि हिम्मत ॾाढी सुठी ॾेखारी आहे, हिन जे लाइ पदम गुणा मुबारक हुजे। ॿाहिरि बि ॿुधनि था, पंहिंजे देश में बि ॿुधनि था, उहो बि हथ उठायो। छा हथ उठाइणो आहे? कि हाणे असांखे परिवर्तन करिणो ई आहे। वैसे बि ॾिसो, जो श्रेष्ठ आत्मायूं हूंदियूं आहिनि न, उन्हनि जे हर वचन खे सत वचन चइबो आहे। चईंदा आहिनि न, सत वचन महाराज। त तव्हां त महाराज आहियो न। तव्हां सभिनि जो हर वचन जो ॿुधे, उहो दिलि सां अनुभव करे। सत वचन मन में ॾाढो कुझु तव्हांजे भरियलु आहे। बाप दादा वटि मन खे ॾिसण जी टीवी बि आहे। हिते इहा टीवी त ॿाहिरियां जी शिकल ॾेखारींदी आहे, लेकिन बाप दादा वटि हर हिक जे हर समय जे मन जी गति जो यंत्र आहे। त मन में ॾाढो कुझु ॾेखारण में ॾींदो आहे। जॾहिं मन जो टीवी ॾिसंदा आहिनि न, त ख़ुशि थींदा आहिनि। मतिलबु ॿारनि जा खज़ाना, संकल्प जॾहिं बाबा वटि पहुचंदा आहिनि।
ॾेखारे में ॾींदा आहिनि त मन में ॾाढो कुझु ॾेखारे में ॾींदा आहिनि त बाबा जॾहिं ॾिसंदा आहिनि मन जो टीवी त बाबा खे ॾाढी ख़ुशी थींदी आहे, ॾाढो खज़ानो आहे, ॾाढी शक्तियूं आहिनि। लेकिन कर्म में यथाशक्ति थी वेंदो आहे। हाणे कर्म ताईं लाहियो, वाणी ताईं लाहियो, चहिरे ताईं लाहियो, चलन ताईं लाहियो। हाणे तॾहिं सभी चईंदा जो तव्हांजो इहे गीत आहे न, शक्तियूं अची वियूं, सभु शिव जी शक्तियूं आहियो न। पांडव भी शक्तियूं आहिनि, पोइ शक्तियूं शिव बाप खे प्रत्यक्ष कंदियूं, है न। पांडव भी शक्तियूं आहिनि। हाणे नंढा नंढा खेल पाल बंदि करो, हाणे वानप्रस्थ स्थिति खे मर्ज करो त बाप दादा सभी ॿारनि खे हिन समय बाप दादा जी आशाउनि खे पूरो करण वारा आशाउनि जा सितारा ॾिसनि था। कोई बि ॻाल्हि अचे त स्लोगन यादि रखिणो आहे, परिवर्तन परिवर्तन परिवर्तन। त अॼु जे बाप दादा जे बोल जो हिकु शब्द बि न भुलिजणो आहे, उहो कहिड़ो आहे? परिवर्तन। मूंखे बदिलणो आहे, ॿिए खे बदिले करे न बदिलणो आहे, मूंखे बदिले करे ॿियनि खे बदिलणो आहे। ॿिया बदिलनि त मां बदिलां न, मूंखे निमित ठहिणो आहे, मूंखे हे अर्जुन ठहिणो आहे। तॾहिं ब्रह्मा बाप समान नंबर 1 थींदो, है न। पुठियां वारा हथ ठाहियो, पुठियां वारनि खे बाप दादा पहिरियों नंबर यादि पिया ॾींदा आहिनि। अच्छा, चारों ओर जे ॾाढा भाग्यवान आत्माउनि खे, सॼे विश्व जे विच में कोई में बि कोई विशेष आत्माउनि खे सदा पंहिंजी चलन ऐं चहिरे द्वारा बाप दादा खे प्रत्यक्ष करण वारा विशेष ॿारनि खे सदा सहयोग स्नेह जे बंधन में रहण वारा श्रेष्ठ आत्माउनि खे, सदा ब्रह्मा बाप समान हर कर्म में अलौकिक कर्म करण वारा अलौकिक आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। विंग जी सेवा प्रति बाप दादा जी प्रेरणा। विंग जी सेवा में सुठी रिज़ल्ट ॾेखारे में ॾींदी आहे। छोजी हर हिकु विंग महिनत कंदा आहिनि, संपर्क वधाईंदा आहिनि, लेकिन बाप दादा चाहींदा आहिनि जीअं मेडिकल विंग में मेडिटेशन द्वारा हार्ट जो ट्रीटमेंट प्रैक्टिकल करे करे ॾेखारियो, सबूत ॾिनो कि मेडिटेशन सां हार्ट जी तकलीफ़ ठीक थी सघंदी आहे, प्रूफ ॾिनो। तव्हां सभिनि ॿुधो न, ईअं दुनिया वारा प्रत्यक्ष सबूत चाहींदा आहिनि। इन प्रकार सां जो बि विंग आया आहिनि, प्रोग्राम त करिणो ई आहे, कंदा बि आहिनि, लेकिन अहिड़ो कोई प्लान ठाहियो जंहिंसां प्रैक्टिकल रिज़ल्ट सभिनि जे साम्हूं अचे। सभी विंग जे लाइ बाप दादा चवनि था, ये गवर्नमेंट ताईं पहुचे थो, हिते हुते आवाज़ त फैलियो आहे कि मेडिटेशन द्वारा थी सघंदो आहे, हाणे हिनखे ॿियो वधायो। सभी हाणे प्रैक्टिकल जो सबूत ॾियो जो ये ॻाल्हि फैले त बाबा असांखे चवनि था कि हाणे प्रैक्टिकल प्रूफ ॾियो, हाणे प्रैक्टिकल जो सबूत ॾियो जो ये ॻाल्हि फैली वञे कि मेडिटेशन द्वारा सभु कुझु थी सघंदो आहे, है न। मेडिटेशन द्वारा सभु आत्मा जी सभु स्वभाव संस्कार त परिवर्तन थी सघंदा ई आहिनि, शरीर जी बि सभु बीमारियूं ठीक थी सघंदियूं आहिनि। सभिनि जो अटेंशन मेडिटेशन तरफ़ वञे, आध्यात्मिकता जी तरफ़ वञे। सम्झो अच्छा वरदान आहे, साइलेंस जी शक्ति द्वारा विश्व में प्रत्यक्षता जो नगाड़ो वॼाइण वारा शांत स्वरूप ठहो। गायन बि आहे न, साइंस जे मथां साइलेंस जी जीत थींदी आहे, साइंस जे मथां साइलेंस जी जीत, न कि वाणी जी।
जेतिरो समय व संपूर्णता जे समीप ईंदा वेंदा, जेतिरो समय व संपूर्णता समीप ईंदी वेंदी, ओतिरो ऑटोमेटिक आवाज़ में अधिक अचण सां वैराग्य ईंदो। जीअं हाणे चाहींदा आहियो चाहींदे हुए भी आदत आवाज़ में लाहींदी आहे, वैसे चाहींदे हुए भी आवाज़ सां परे थी वेंदो। प्रोग्राम ठाहे करे आवाज़ में ईंदो। जॾहिं इहा चेंज ॾेखारे में ॾिए तॾहिं सम्झो हाणे विजय जो नगाड़ो वॼणो आहे। इन जे लाइ जेतिरो समय मिले शांत स्वरूप स्थिति में रहण जे अभ्यासी ठहो। स्लोगन आहे, जीरो बाप सां गॾु रहण वारा हीरो पाठधारी आहिनि। मनसा सेवा जे लाइ पॉइंट आहे, वर्तमान समय विश्व कल्याण करण जो सहज साधन पंहिंजे श्रेष्ठ संकल्पनि जी एकाग्रता द्वारा सर्व आत्माउनि जी भटकती हुई बुद्धि खे एकाग्रचित करणो आहे। सॼे विश्व जी सर्व आत्माऊं विशेष इहे ई चाहींदियूं आहिनि कि भटकी हुई बुद्धि एकाग्र थी वञे, मन चंचलता सां एकाग्र थी वञे। ये विश्व जी मांग व चाहना तॾहिं पूरी थींदी जॾहिं एकाग्र थी करे मनसा शक्तियुनि जो दान कंदो। त हाणे पहिरियों ख़ुदि पंहिंजे मन बुद्धि खे एकाग्रचित करो, तॾहिं असां पूरे विश्व जे आत्माउनि जे मन बुद्धि खे एकाग्रचित करे करे उन्हनि खे बाप द्वारा वरसो ॾियाराए सघंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।